नबीसर थर कुनरी उमरकोट नवकोट ऐं ॿिया शहर बि हिन वक़्तु हुकूमत जे लॉकडाउन सबबि बंदि पियल आहिनि। पर नबीसर थर कैटल फार्म राणावाय जा रहवासी तमामु घणा परेशान आहिनि। हिते जे माण्हुनि जी अक्सरियत ग़रीब ऐं मिसकीन तबिके सां आहे। संदन पेट गुज़र सिर्फ़ु महिनत ऐं मज़दूरी ते हूंदो आहे। हीउ थर जो उहो वाहिद इलाइक़ो आहे जिते हिन तरक़ी याफ़्ता दौर में हर जाइ ते हर कंहिं वटि हर सहूलियतूं मौजूदु आहिनि, पर हीउ ॻोठु समूरनि सहूलियतुनि खां महरूम आहे, जंहिंमें बिजली, इस्पताल, स्कूल, रोड ऐं पीअण जो साफ़ पाणी बि नथो हिते मिले, जंहिं सबबि इलाइक़े वासी मौत जहिड़ी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। पर हुकूमत तरफ़ां के बि अमली उपाउ अञा ताईं न आहिनि वरिता विया। 200 खां 300 घरनि ते मुश्तमिल हीउ ॻोठु राणावाय कैटल फार्म हर वक़्तु नज़र अंदाज़ थी रहियो आहे। तक जा चूंडियल नुमाइंदा वोटनि वक़्तु वॾा वॾा वाइदा ऐं वॾियूं वॾियूं दावाऊं कंदा आहिनि, पर हिन ॾुख जे घड़ियुनि में को बि वतन सार लहण लाइ न आयो आहे, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि में मायूसी जी लहर छायल आहे ऐं संदन मासूम जिगर जा टुकड़ा बुखुनि काटण ते मजबूर आहिनि ऐं अञा ताईं कंहिं बि मसीहा सार नाहे लधी।